हसन वाक़िया है नासिसन जे ॿियनि शहरनि जे सनाई भरपासे में भी कोहीड़े जो राज बरक़रार है। कोहीड़े सब थधि में इज़ाफ़ो थी वियो आहे। तफ़सील मालूम कयूं था मुख़्तियार अली लाशारी टेलीफोन लाइन ते मौजूद है। मुख़्तियार अली, छा सूरत हाल है कोहीड़े जी आगाह कजो। जी, पूरी सिंध जी जनवरी शुरू थींदे सनई उन जे आसपास कोहीड़े जी जेको आहे धुंध छायल आहे, जंहिं सबबि सर्दी जी लहर वधी वई आहे ऐं कोहीड़े धुंध सबबि रोज़ मामूल जी ज़िंदगी मुतासिर थियण लॻी आहे, जंहिं सबबि स्कूल वेंदड़ ॿारनि खे सख़्तु मुश्किलातुनि खे मुंहुं ॾियणो पइजी रहियो आहे ऐं सर्दी वधी वञण सबबि जेको आहे सो माण्हुनि गरम कपिड़ा ख़रीद करण जो रुख कयो आहे। सर्दी सबबि जेको आहे सो रोज़मर्रा जो कारोबार पिणु मुतासिर थियो आहे। सर्दी सबबि घणे तइदाद में माण्हू घरनि ताईं महदूद थी विया आहिनि, जॾहिं त कोहीड़े सबबि जेको आहे सो अणएलान लोड शेडिंग में बि इज़ाफ़ो थियो आहे ऐं कोहीड़े सबबि इंडस हाईवे रोड ते कुझु नज़र न अचण सबबि जेको आहे सो अणवणंदड़ वाक़िआ पेश अचण जो पिणु ख़दशो आहे। जी ठीक है मुख़्तियार अली, अवां जी मेहरबानी तफ़सील ॾियण जे लाइ।